विद्यार्थियों बीए पार्ट थर्ड जो फर्स्ट पेपर पाण करे रहिया आहियूं। उन में 4 किताब जेके आहिनि लतीफ़ीलात शुरू करे चुका आहियूं। उनजो इंट्रोडक्शन शाह लतीफ़ जी शख़्सियत, शाह लतीफ़ खे हुब अलवतनी छो कोठियो वियो आहे, शाह लतीफ़ हिकु कीमियागर, शाह लतीफ़ खे सिंध जो राखो दुआगो करे छो कोठियो वियो आहे। इन जा 4 पार्ट पाण करे चुकासीं। इहो सॼा जेके आहिनि तव्हांजे क्वेश्चन्स जे रूप में ईंदा आहिनि। इन्हनि मां को बि हवालो तव्हांजो पुछी सघे थो ऐं अॻियां जेके आहिनि उहे जेके 4 सुर उहे पाण धीरे धीरे करे कंदासीं। त अॼु पाण कंदासीं लास्ट पार्ट इन जो, शाह खे सिंध जो राखो दुआगो करे छो कोठियो वियो आहे। इन जो 5 पार्ट कंदासीं। चौथे पार्ट में करे चुकासीं त शाह जेको आहे हिकु यगानो शाइर आहे जंहिंजा लोक गीत ऐं लोक कहाणियूं कंहिं ॿोलीअ जे साहित्य में अवल दर्जो था रखनि। शायदि ही हिकु शाइर आहे जंहिं ॻोठाणनि ऐं ॻोठाणनि खे उन्हीअ पदवीअ ते रसायो आहे जंहिं ते ॿियनि साहित्यनि में देवी देवताऊं, सूरमा ऐं पहलवान, ज्ञानी ऐं तपस्वी विराजमान आहिनि। सिंधियुनि जे हृदय में सोरठ ऐं ससवी, मारवी ऐं नूरीअ खे उहा जाइ आहे जा हिंद जे साहित्य वारनि वटि सीता ऐं सावित्री, पद्मणी ऐं दमयंती जी आहे। सिंधियुनि खे सुहिणीअ जे सीर में गिणण ऐं लीला जे हार ते हिरकण जे बयान में उहा दिलचस्पी आहे जा शेक्सपियर जे पढ़ंदड़नि खे हैमलेट ऐं फुनन ऐं आथेलो जे जोश में आहे। इहो पाण चौथे पार्ट में कयासीं। अॼु पाण कयूं था त सिंधी साहित्य में अहिड़ा कहिड़ा नज़ारा आहिनि जिन जे करे शाह ई सभिनी शाइरनि खां अॻिरो आहे। त उहा असां अॼु ॼाण हासिलु कयूं था त सिंधी साहित्य में सभ खां वधीक दिलकश नज़ारा ऐं चित चोरींदड़ नसीहतूं असांजे शाह साहिब में तमामु चिटे नमूने ॾिसण में अचनि थियूं। जीअं त दरिया जो नज़ारो सुहिणीअ में पढ़े ऐं मूमल जे सूंहं जो ज़िक्र सुणी खणी बसि कजे, राय ॾियाज जे सिर ॾियण जो अहवाल पढ़ी ऐं मारवीअ जे सील सत्य ऐं हुब अलवतनीअ जूं वायूं ॿुधी कहिड़ो सिंधी हूंदो जंहिंजे मन मां मलीनता नथी निकिरे ऐं उच्च भाव जो प्रवेश नथो थिए। ऐं ॿोली वरी कहिड़ी वर्ड्सवर्थ जी दावा आई, वर्ड्सवर्थ विद्वाना जी दावा हुई त दहकानियुनि जी ॿोली ऐं शहर लाइ मौज आहे, पर वर्ड्सवर्थ जे चए ऐं कह में फ़र्क़ु आहे। पंडितनि जी हरफ़नि ऐं शहरी माण्हुनि जे रमजुनि जी नेठ खेसि शरण वठणी पई, न त संदसि शहर गुस्सो ऐं कुजसो थिए लॻो। पोइ अॻिते ॿुधाए थो, पर शाह साहिब हिकु दख सां ॻोठाणनि जे शब्दनि ऐं ॻोठाणनि जे कलाम खे शहर जे उताईंअ ताईं न बल्कि इल्हाम जी पदवीअ ते रसाए छॾियो आहे। जीअं तव्हां ॾिसो हिन शहर जो नमूनो, उमर अछा कपिड़ा काराणियूं कीअं कनि, जिन जा थरनि में वर था वेण सहनि, हू जे हक़ भञनि से कीअं सतियूं सूमरा। छा थो चए त मारवी जॾहिं उमर बादशाह वटि क़ैद आहे त उमर बादशाह उनखे नवां वेस वॻा अचे थो त चएसि थी उनखे त मां तुंहिंजा अछा कपिड़ा सुहिणा सुंदर कीअं पायां, मुंहिंजा जेके आहिनि जिन जा थरनि में वर, मुंहिंजो जेको उपरी आहे उहो थर मुल्क में उन्हनि खे ताना लॻी रहिया आहिनि त तूं उन्हनि जी जेका लॼ तो पंहिंजे क़ैद में बंदि कई आहे, मां उन्हनि जो हक़ कीअं भञां, हू जे हक़ भञनि से कीअं सतियूं, अगरि मां उन्हनि जो हक़ भञंदसि त मूंखे सती केरु चई करे पुकारींदो। त केॾो न इल्हामी आहे शाइर। पोइ ॿुधाए थो त ज्ञान जे मुंझियल में मुंझल मसइलनि सम्झाइण में बि साॻी ॿोली कत पवंदी अथसि। ॿुधाए थो, कंधीअ उभियूं केतिरियूं साहिड़ साहिड़ कनि, कीने सांगो साह जो की गोड़ियसि कयो गिड़नि, साहिड़ संदो तन गागाए गिड़नि जे। मतिलबु किनारे ते पी करे केतिरियूं साहिड़ साहिड़ कनि थियूं, पर उन्हनि खे पंहिंजे साह जो बिल्कुलु बि परवाह कान्हे का, साह जी उन्हनि खे बिल्कुलु बि परवाह कान्हे का। ऐं उहो चवंदी अगरि सिर कुर्बान बि थियो त अञा बि मां वधीक पंहिंजे पिरीअ तां उनखे घोरींदसि। साहिड़ संदो तिन घाघाए, पर साहिड़ उन्हनि जो ई थो थिए जे बिना कंहिं डप डाव जे अंदरि गिरी पवनि थियूं परमात्मा जे यादि में।
या चांहि ते पाए चित में सनो कतियो तिन जिन तिन जो सराफन दुको बि दाख़िल न कयो। ज़बरदस्त ऐं वलवलो विझंदड़ जज़्बात पैदा करण वक़्तु बि शाह साहिब सादी पर जादू वारी ॿोली कमु आंदी आहे। चवे थो त महले आयो मंगणो साज खणी सुरंदो। हीअ ॼाए ॾियाज बीजल जी कहाणी आहे। हिन में त महलनि में जेको आहे उहो सुरंदो खणी करे आयो आहे ऐं उनखे चई रहियो आहे त मां जेको आहे तुंहिंजे सिर जो सौदाई आहियां। सिर जी सदा सुर में गूर हणी घुरंदो मथे रे मलूक जे चारण न चुरंदो जूनागढ़ जुरंदो पुंदी जाए जरोक में। मतिलबु उनजे सिर जो सौदाई आहे राय ॾियाज जे ऐं हू अहिड़ो त सुठो मिठो आवाज़ु कढे थो जो हू राय ॾियाज उनखे पंहिंजो सिर कटे करे उनजे मथां क़ुर्बान करे ॾेई छॾे थो ऐं हू सिर खणी करे अचे थो। ॿियो को शाइर हुजे हा त मलूक जे बदिरां सुल्तान या बादशाह चवे हा। मलूक माना बि सुल्तान या बादशाह या राजा ई आहे। पर शाह साहिब जी ॿोली जेका आहे केतिरी न सुंदर आहे केतिरी न ठहिकंदड़ आहे। हिते बि कयो अथई त इन में ॿुधायोसीं त मथे रे मलूक जे चारण न चुरंदो राजा जो सुल्तान जो सिर वठण खां सवाइ उहो जेको सुरंदो आहे उहो जेको चारण आहे उतां चुरंदो कोन हिलंदो बि कोन। ऐं जूनागढ़ जो जेको बादशाह आहे उहो अगरि बादशाह ई मरी वेंदो सिर ॾेई करे त उहो झुरी पवंदो पंधी जाइ जड़ोख में। सॼो जेको उनजो जूनागढ़ जी जाइ आहे उहा झुरी पवंदी ऐं उन ते राज करण वारो कोई बि कीन बचंदो। पोइ ॿुधाए थो त ॿियो को शाइर हुजे हा त मलूक जे बदिरां सुल्तान या बादशाह चवे हा ऐं सॼी कविता अची पट ते पवे हा। त इहो मलूक अखर जो प्रयोग तमामु सुठे नमूने छा कयो आहे। ज़ाहिर आहे त सिंध जो साईं सिंधियत जो राखो दुआगो सिंधियुनि जे दिलनि जो अनोखो तर्जुमान शाही आहे। त हीअ सभु जेके पाण पाठ कयासीं उन्हनि खे ॾिसंदे असां चई सघूं था त शाह अगरि न हुजे हा त सिंधियत जो शान मान ऊचो करण वारो अहिड़ो आहिनि ॿिया बि शाइर पर शाह जे नमूने सिंध जे नज़ारनि खे चिटियो आहे। सिंध जा जेके लोक कहाणियूं आहिनि लोक गीत आहिनि सॼो सिंध जी भूमि आहे सिंध जो जल आहे उनजो सॼो बयानु पाण हिन सिंध जी शाह जी शख्सियत में तमामु चिटे नमूने ॼाण हासिलु कईसीं। त इहो जेको आहे अॻियां इंट्रोडक्शन मां तव्हांजा सुवाल ठहंदा आहिनि। हिन लतीफ़ी लात जेको आहे उहो 20 मार्कुनि जो तव्हांजो रखियलु आहे। 20 मार्कुनि मां 5 मार्कुनि जो जेको आहे तव्हांजो हवालो ईंदो आहे 5 मार्कुनि जो नंढो सुवालु ईंदो आहे ऐं 10 मार्कुनि जो जेको आहे उहो वॾो सुवालु ठहंदो आहे। त इहे शाह मां 2 सुवाल ठहंदा हिकु अंदरां सुरनि मां ईंदो हिकु अॻियां शख़्सियत मां ईंदो। इहे 3-4 जेके सुवाल ठहंदा तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। तमामु सुठे नमूने तव्हां हिन ते यादि करणु शुरू करे छॾियो। बसि अॼु एतिरो ई। पोइ नेक्स्ट पाण अॻियां सुरनि जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं।